तकरार ड्रामे जे हवाले सां दोस्तों तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं नेक्स्ट एपिसोड। जी हाँ दोस्तों, जेका तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे उन में तव्हां ॾिसंदो दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त हाणे जेको गुलण सां वाइदो कयो, गुलण जेको मूसा सां वाइदो कयो, हाणे उहो धोखो ॾियण वारो आहे। छा उहो वाक़ई धोखो ॾींदो? जी हाँ दोस्तों, उहो धोखो ॾेई सघे थो ऐं मूसा ऐं जेको आहे दरिया खान वारनि खे फसाए सघे थो। ॿी ॻाल्हि दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त मूसा जेको कमु करे रहियो आहे दोस्ती करे दरिया खान जीअं सिंधु हथु अची वञे, ऐं हाणे जेको आहे भावल छा वाक़ई मूसा ऐं दरिया खान वारनि खे पूरो कंदो पंहिंजे जार में फसाए करे? ऐं नवाब खान जेको इहो कमु करे रहियो आहे, छा नवाब खान इहो कमु सही करे रहियो आहे? दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त नवाब खान हिकु शातिर माण्हू आहे ऐं नवाब खान चाहे थो त इहे दोस्त पाण में विढ़ी मरनि। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त कल्ह मूं तव्हांखे ॿुधायो त मूसा ई जेको आहे सिंधु जो निशान ॻोल्हींदो, यानी सिंधु किथे आहे, ऐं दरिया खान वारा सभु चवंदा तूं ई ॻोल्हि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायो त मूसा ॻोल्हण जे ज़रिए इहो कमु करे सघे थो। कल्ह वारी एपिसोड में मूं तव्हांखे वाज़े करे इहो ॿुधायो हुयो। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो वञा दोस्तों, हाणे त तव्हां ॾिठो त गुलण खे मूसा चयो त मूंखे सिंधु जो अतो पतो ॻोल्हे ॾे, ऐं गुलण वरी नवाब खान सां मिलियो ऐं नवाब खान जी चालनि में अची वियो, ऐं नवाब खान जो ई माण्हू आहे गुलण, ऐं नवाब खान जीअं चयो हाणे गुलण उएं कयो। ऐं गुलण वञी वरी इहा ॻाल्हि भावल सां कंदो, ऐं भावल चवंदो हा तूं, हाणे भावल खे ईअं न चवंदो त मूसा आहे मूंखे चयो आहे, दरिया खान चयो आहे, दरिया खान चयो आहे सिंधु ॻोल्हे ॾे। पोइ वरी उहो छा कंदो, भावल चवंदो हा तूं दरिया खान खे फलाणी जॻह जो नालो ॿुधाए त हिते सिंधु आहे, अचे त पोइ मां इन खे ॾिसां थो। ऐं पोइ वरी गुलण इहा ई ॻाल्हि वञी कंदो ऐं मूसा ऐं दरिया खान खे, ऐं उहे हिते जेको आहे दोस्तों पोइ राति जे टाइम उते वेंदा उन जॻह ते, लेकिन उते भावल अॻे ई नवाब खान जा माण्हू बि थी सघे थो वक़्तु वठी अचे, इंतज़ार में हूंदा इहे अचनि त इन खे पूरो कयूं। ऐं भावल जे हथां नवाब खान दरिया खान खे माराइणु चाहे थो पियो, ऐं थी सघे दोस्तों इहो तमामु जल्द जेको आहे किसो ख़तमु थी वञे। लेकिन मूसा बि शातिर माण्हू सम्झी वेंदो त गुलण मथां का चालाकी कई हुजे या असांखे धोखो ॾियारे, पर हू मूसा जे ज़रिए कामयाबु थी वेंदा दरिया खान वारा, लेकिन सिंधु खे छॾाइण में बि कामयाबु ज़रूरु थी वेंदा। पोइ जीअं वरी दरिया खान ऐं सिंधु जी शादी थी वेंदी। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों नवाब खान जेको चाल खेॾे रहियो आहे, लेकिन उहा कामयाबु न थींदी। नवाब खान चाहे थो जीअं दरिया खान खे भावल पूरो करे छॾे, इहा ख़्वाहिश हुनजी बिल्कुलु पूरी न थींदी। ऐं ॿी तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिजावल हाणे फाई ठाहे रहियो आहे पुलिस जे ज़रिए शेर अली जे लाइ, ऐं शेर अली खे ख़बर पई चुकी आहे त सिजावल कोन मुड़दो, उहो नवाब खान जे कुल्हे ते शेर अली कुॾी रहियो आहे। ऐं पुलिस जेको यानी SHO आयो आहे, इहो सिजावल इन खे बदिली करायो, लेकिन नवाब खान दावतूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि, ऐं इहो दावतूं नवाब खान जूं खाईंदो बि सही, लेकिन कमु सिजावल खान जा कंदो, ऐं नवाब खान जा कमु ओड़ा न कंदो जीअं अॻे कंदो हुयो नवाब खान जे चवण ते। अचण वारे एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदो त शादी कराइण जी कोशिशि कई वेंदी बख़्त ऐं जेको आहे सिंधु जी, लेकिन इहो कामयाबु न थींदो बख़्त, ऐं सिंधु जेको आहे साॻी दरिया खान खे मिलंदी। ऐं ॿी तरफ़ त मीर कंहिंजी बि मदद कोन करे सघंदो, ऐं मीर मजबूर आहे, ऐं मदद कंदो त मीर वरी वहल में अची वेंदो, ऐं भावल जे ख़िलाफ़ त हू फ़िलहालु विञणु नथो चाहे। छाजे करे? भावल इन जे करे मसूनी खे माफ़ु कयो आहे, वरी भावल ठुप मारे न छॾे, इन शइ खां मीर लहराए थो पियो सिर्फ़ु पंहिंजी घरवारी राणी जे लाइ। ऐं सिजावल जेको आहे उहो बि पुलिस जे ज़रिए दरिया खान वारनि जी मदद करे सघे थो, ऐं ओॾां बि जेको आहे दरिया खान वारा वेंदा सिजावल खे चवंदा पुलिस जे ज़रिए छापा हणाए थो, इहो कमु बि तमामु जल्द थी वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में ज़बरदस्त सीन दोस्तों तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं तव्हां इहो बि यादि करे छॾिजो मुंहिंजी ॻाल्हि त मां जेका बि अपडेट तव्हांखे ॾींदो आहियां त बहितरीनु ऐं सची ऐं सुठे नमूने सां। ईद अची रही आहे दोस्तों, ईद खां पोइ तव्हां ॾिसंदो त जॾहिं हीअ ड्रामो ईद खां पोइ स्टार्ट थींदो, यानी सूमर ते ई ईद आहे मुंहिंजे ख़्याल में, हीअ सूमर जी राति सिंगारे जी राति ईंदो आहे सूमर ते हीअ ड्रामो। थी सघे थो उन राति ॾींहुं न ॾियनि, फिल्म ॾियनि मथां खां, फिल्मूं बि रिकॉर्ड थी चुकियूं आहिनि ईद जूं,
ऐं जेका अगरि फिल्म ॾिनऊं त पोइ थी सघे थो जेको हिन सूमर ते अचण वारे सूमर ते मथां हीउ ड्रामो न हली सघे। छो 3 ॼाणा ईद हूंदी आहे, ईद उल अज़हा 3 ॼाणा हूंदी आहे। अहिड़े हिसाब सां पोइना बि करे सघनि था पिया। ऐं दोस्तो हर अपडेट बर वक़्तु तव्हांखे असां ॾींदा आहियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल ते। दोस्तो फिल्मूं बि उन्हनि जूं अपडेटूं बि असां तव्हां शेयर कंदासीं। जे फिल्मां सुठियूं हूंदियूं त अपडेट तव्हांखे इन चैनल ते ॾींदासीं। ॿी ॻाल्हि दोस्तो, पहिरीं ॻाल्हि त मूंसां जेको कमु करे रहियो आहे दोस्ती जे करे दरिया ख़ान जीअं सिंधु हथु अची वञे। ऐं हाणे जेको आहे भावल छा वाकई मूंसां ऐं दरिया ख़ान वारनि खे पूरो कंदो पंहिंजे जार में फसाए करे। ऐं नवाब ख़ान जेको इहो कमु करे रहियो आहे, छा नवाब ख़ान इहो कमु सही करे रहियो आहे? दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त नवाब ख़ान हिकु शातिर माण्हू आहे ऐं नवाब ख़ान चाहे थो त इहे दोस्त पाण में विढ़ी मरनि। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त कल्ह मूं तव्हांखे ॿुधायो त मूंसां ई जेको आहे सिंधु जो निशान ॻोल्हींदो, यानी सिंधु किथे आहे। ऐं दरिया ख़ान वारा सभु चवंदा तूं ई ॻोल्हि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायो त मूंसां ॻोल्हण जे ज़रिए इहो कमु करे सघे थो। कल्ह वारी एपिसोड में मूं तव्हांखे वाज़े करे इहो ॿुधायो हुयो। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो वञा दोस्तो, हाणे त तव्हां ॾिठो त ॻोल्हण खे मूंसां चयो त मूंखे सिंधु जो अतो पतो ॻोल्हे ॾे। ऐं ॻोल्हण वरी नवाब ख़ान सां मिलियो ऐं नवाब ख़ान जी चालनि में अची वियो। ऐं नवाब ख़ान जो ई माण्हू आहे ॻोल्हण। ऐं नवाब ख़ान जीअं चयो हाणे ॻोल्हण उएं कयो। ऐं ॻोल्हण वञी वरी इहा ॻाल्हि भावल सां कंदो ऐं भावल चवंदो हा तूं। हाणे भावल खे ईअं न चवंदो त मूंसां आहे, मूंखे चयो आहे दरिया ख़ान चयो आहे, दरिया ख़ान चयो आहे सिंधु ॻोल्हे ॾे। पोइ वरी उहो छा कंदो, भावल चवंदो हा तूं दरिया ख़ान खे फलाणी जॻह जो नालो ॿुधाए त हिते सिंधु आहे, अचे त पोइ मां इन खे ॾिसां थो। ऐं पोइ वरी ॻोल्हण इहा ई ॻाल्हि वञी कंदो ऐं मूंसां ऐं दरिया ख़ान खे। ऐं उहे हिते जेको आहे दोस्तो राति जे टाइम उते वेंदा उन जॻह ते। लेकिन उते भावल अॻे ई नवाब ख़ान जा माण्हू बि थी सघे थो वक़्तु वठी अचे, इंतज़ार में हूंदा इहे अचनि त इन खे पूरो कयूं। ऐं भावल जे हथां नवाब ख़ान दरिया ख़ान खे माराइणु चाहे थो पियो। ऐं थी सघे दोस्तो इहो तमामु जल्द जेको आहे किसो ख़तमु थी वञे। लेकिन मूंसां बि शातिर माण्हू सम्झी वेंदो त ॻोल्हण मथां का चालाकी कई हुजे या असांखे धोखो ॾियारे। पर हू मूंसां जे ज़रिए कामयाबु थी वेंदा दरिया ख़ान वारा, लेकिन सिंधु खे छॾाइण में बि कामयाबु ज़रूरु थी वेंदा। पोइ जीअं वरी दरिया ख़ान ऐं सिंधु जी शादी थी वेंदी। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो नवाब ख़ान जेको चाल खेॾे रहियो आहे, लेकिन उहा कामयाबु न थींदी। नवाब ख़ान चाहे थो जीअं दरिया ख़ान खे भावल पूरो करे छॾे, इहा ख़्वाहिश हुनजी बिल्कुलु पूरी न थींदी। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिजावल हाणे फाई ठाहे रहियो आहे पुलिस जे ज़रिए शेर अली जे लाइ। ऐं शेर अली खे ख़बर पई चुकी आहे त सिजावल कोन मुड़दो, उहो नवाब ख़ान जे कुल्हे ते शेर अली कुॾी रहियो आहे। ऐं पुलिस जेको यानी SHO आयो आहे, इहो सिजावल इन खे बदिली करायो, लेकिन नवाब ख़ान दावतूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। ऐं इहो दावतूं नवाब ख़ान जूं खाईंदो बि सही, लेकिन कमु सिजावल ख़ान जा कंदो। ऐं नवाब ख़ान जा कमु ओड़ा न कंदो जीअं अॻे कंदो हुयो नवाब ख़ान जे चवण ते। अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हां ॾिसंदो त शादी कराइण जी कोशिशि कई वेंदी बख़्त ऐं जेको आहे सिंधु जी, लेकिन इहो कामयाबु न थींदो बख़्तु। ऐं सिंधु जेको आहे साॻी दरिया ख़ान खे मिलंदी। ऐं ॿी तरफ़ त मीर कंहिंजी बि मदद कोन करे सघंदो। ऐं मीर मजबूर आहे, ऐं मदद कंदो त मीर वरी वहल में अची वेंदो। ऐं भावल जे ख़िलाफ़ु त हू फ़िलहालु वञणु नथो चाहे, छाजे करे भावल इन जे करे मसूनी खे माफ़ु कयो आहे। वरी भावल ठुप मारे न छॾे, इन शइ खां मीर लहराए थो पियो सिर्फ़ु पंहिंजी घरवारी राणी जे लाइ। ऐं सिजावल जेको आहे उहो बि पुलिस जे ज़रिए दरिया ख़ान वारनि जी मदद करे सघे थो। ऐं ओॾां बि जेको आहे दरिया ख़ान वारा वेंदा सिजावल खे चवंदा पुलिस जे ज़रिए छापा हणाए थो। इहो कमु बि तमामु जल्द थी वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में ज़बरदस्त सीन दोस्तो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं तव्हां इहो बि यादि करे छॾिजो मुंहिंजी ॻाल्हि त मां जेका बि अपडेट तव्हांखे ॾींदो आहियां त बहितरीनु ऐं सची ऐं सुठे नमूने सां। ईद अची रही आहे दोस्तो, ईद खां पोइ तव्हां ॾिसंदो त जॾहिं हीउ ड्रामो ईद खां पोइ स्टार्ट थींदो, यानी सूमर ते ई ईद ॻोल्हींदो, यानी सिंधु किथे आहे। ऐं दरिया ख़ान वारा सभु चवंदा तूं ई ॻोल्हि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायो त मूंसां ॻोल्हण जे ज़रिए इहो कमु करे सघे थो। कल्ह वारी एपिसोड में
मूं तव्हांखे वाज़े करे इहो ॿुधायो हुयो। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो वञा दोस्तो, हाणे त तव्हां ॾिठो त गुलण खे मूंसां चयो त मूंखे सिंधु जो अतो पतो ॻोल्हे ॾे, ऐं गुलण वरी नवाब खान सां मिलियो ऐं नवाब खान जी चालनि में अची वियो। ऐं नवाब खान जो ई माण्हू आहे गुलण, ऐं नवाब खान जीअं चयो हाणे गुलण उएं कयो। ऐं गुलण वञी वरी इहा ॻाल्हि बावल सां कंदो, ऐं बावल चवंदो हा तूं, हाणे बावल खे ईअं न चवंदो त मूंसां आहे मूंखे चयो आहे, दरिया खान चयो आहे, दरिया खान चयो आहे सिंधु ॻोल्हे ॾे। पोइ वरी उहो छा कंदो, बावल चवंदो हा तूं दरिया खान खे फलाणी जॻह जो नालो ॿुधाए त हिते सिंधु आहे, अचे त पोइ मां इन खे ॾिसां थो। ऐं पोइ वरी गुलण इहा ई ॻाल्हि वञी कंदो ऐं मूंसां ऐं दरिया खान खे, ऐं उहे हिते जेको आहे दोस्तो रात जे टाइम उते वेंदा उन जॻह ते। लेकिन उते बावल अॻे ई नवाब खान जा माण्हू बि थी सघे थो वक़्तु वठी अचे, इंतज़ार में हूंदा इहे अचनि त इन खे पूरो कयूं। ऐं बावल जे हथां नवाब खान दरिया खान खे माराइणु चाहे थो पियो। ऐं थी सघे थो दोस्तो इहो तमामु जल्द जेको आहे किसो ख़तमु थी वञे, लेकिन मूंसां बि शातिर माण्हू सम्झी वेंदो त गुलण मथां का चालाकी कई हुजे या असांखे धोखो ॾियारे। पर हू मूंसां जे ज़रिए कामयाबु थी वेंदा दरिया खान वारा, लेकिन सिंधु खे छॾाइण में बि कामयाबु ज़रूरु थी वेंदा। पोइ जीअं वरी दरिया खान ऐं सिंधु जी शादी थी वेंदी। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो नवाब खान जेको चाल खेॾे रहियो आहे, लेकिन उहा कामयाबु न थींदी। नवाब खान चाहे थो जीअं दरिया खान खे बावल पूरो करे छॾे, इहा ख़्वाहिश हुनजी बिल्कुलु पूरी न थींदी। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिजावल हाणे फाई ठाहे रहियो आहे पुलिस जे ज़रिए शेर अली जे लाइ, ऐं शेर अली खे ख़बर पइजी चुकी आहे त सिजावल कोन मुड़दो, उहो नवाब खान जे कुल्हे ते शेर अली कुॾी रहियो आहे। ऐं पुलिस जेको यानी SHO आयो आहे, इहो सिजावल इन खे बदिली करायो, लेकिन नवाब खान दावतूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। ऐं इहो दावतूं नवाब खान जूं खाईंदो बि सही, लेकिन कमु सिजावल खान जा कंदो, ऐं नवाब खान जा कमु ओड़ा न कंदो जीअं अॻे कंदो हुयो नवाब खान जे चवण ते। अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हां ॾिसंदो त शादी कराइण जी कोशिशि कई वेंदी बख़्त ऐं जेको आहे सिंधु जी, लेकिन इहो कामयाबु न थींदो बख़्त, ऐं सिंधु जेको आहे साॻी दरिया खान खे मिलंदी। ऐं ॿी तरफ़ त मीर कंहिंजी बि मदद कोन करे सघंदो, ऐं मीर मजबूर आहे, ऐं मदद कंदो त मीर वरी वहल में अची वेंदो। ऐं बावल जे ख़िलाफ़ त हू फ़िलहालु वञणु नथो चाहे, छाजे करे बावल इन जे करे मसूनी खे माफ़ु कयो आहे, वरी बावल ठुप मारे न छॾे, इन शइ खां मीर लहराए थो पियो सिर्फ़ु पंहिंजी घरवारी राणी जे लाइ। ऐं सिजावल जेको आहे उहो बि पुलिस जे ज़रिए दरिया खान वारनि जी मदद करे सघे थो, ऐं ओॾां बि जेको आहे दरिया खान वारा वेंदा सिजावल खे चवंदा पुलिस जे ज़रिए छापा हणाए थो, इहो कमु बि तमामु जल्द थी वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में ज़बरदस्त सीन दोस्तो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं तव्हां इहो बि यादि करे छॾिजो मुंहिंजी ॻाल्हि त मां जेका बि अपडेट तव्हांखे ॾींदो आहियां त बहितरीनु ऐं सची ऐं सुठे नमूने सां। ईद अची रही आहे दोस्तो, ईद खां पोइ तव्हां ॾिसंदो त जॾहिं हीअ ड्रामो ईद खां पोइ स्टार्ट थींदो, यानी सूमर ते ई ईद आहे मुंहिंजे ख़्याल में, हीअ सूमर जी राति। हाणे त तव्हां ॾिठो त गुलण खे मूंसां चयो त मूंखे सिंधु जो अतो पतो ॻोल्हे ॾे, ऐं गुलण वरी नवाब खान सां मिलियो, ऐं नवाब खान जी चालनि में अची वियो। ऐं नवाब खान जो ई माण्हू आहे गुलण, ऐं नवाब खान जीअं चयो हाणे गुलण उएं कयो। ऐं गुलण वञी वरी इहा ॻाल्हि बावल सां कंदो, ऐं बावल चवंदो हा तूं, हाणे बावल खे ईअं न चवंदो त मूंसां आहे मूंखे चयो आहे, दरिया खान चयो आहे, दरिया खान चयो आहे सिंधु ॻोल्हे ॾे। पोइ वरी उहो छा कंदो, बावल चवंदो हा तूं दरिया खान खे फलाणी जॻह जो नालो ॿुधाए त हिते सिंधु आहे, अचे त पोइ मां इन खे ॾिसां थो। ऐं पोइ वरी गुलण इहा ई ॻाल्हि वञी कंदो ऐं मूंसां ऐं दरिया खान खे, ऐं उहे हिते जेको आहे दोस्तो रात जे टाइम उते वेंदा उन जॻह ते। लेकिन उते बावल अॻे ई नवाब खान जा माण्हू बि थी सघे थो वक़्तु वठी अचे, इंतज़ार में हूंदा इहे अचनि त इन खे पूरो कयूं। ऐं बावल जे हथां नवाब खान दरिया खान खे माराइणु चाहे थो पियो। ऐं थी सघे थो दोस्तो इहो तमामु जल्द जेको आहे किसो ख़तमु थी वञे, लेकिन मूंसां बि शातिर माण्हू सम्झी वेंदो त गुलण मथां का चालाकी कई हुजे या असांखे धोखो ॾियारे। पर हू मूंसां जे ज़रिए कामयाबु थी वेंदा दरिया खान वारा, लेकिन सिंधु खे छॾाइण में बि कामयाबु ज़रूरु थी वेंदा।
पोइ जीअं वरी दरिया ख़ान ऐं सिंधु जी शादी थी वेंदी। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो नवाब खान जेको चाल खेॾे रहियो आहे, लेकिन उहा कामयाबु न थींदी। नवाब खान चाहे थो जीअं दरिया ख़ान खे भावल पूरो करे छॾे, इहा ख़्वाहिश हुनजी बिल्कुलु पूरी न थींदी। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिजावल हाणे फाई ठाहे रहियो आहे पुलिस जे ज़रिए शेर अली जे लाइ। ऐं शेर अली खे ख़बर पई चुकी आहे त सिजावल कोन मुड़दो, उहो नवाब खान जे कुल्हे ते शेर अली कुॾी रहियो आहे। ऐं पुलिस जेको यानी SHO आयो आहे, इहो सिजावल खे बदिली करायो, लेकिन नवाब खान दावतूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। ऐं इहो दावतूं नवाब खान जूं खाईंदो बि सही, लेकिन कम सिजावल खान जा कंदो ऐं नवाब खान जा कम ओड़ा न कंदो जीअं अॻे कंदो हुयो नवाब खान जे चवण ते। अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हां ॾिसंदो त शादी कराइण जी कोशिशि कई वेंदी बख़्त ऐं जेको आहे सिंधु जी, लेकिन इहो कामयाबु न थींदो बख़्त ऐं सिंधु जेको आहे साॻी दरिया ख़ान खे मिलंदी। ऐं ॿी तरफ़ त मीर कंहिंजी बि मदद कोन करे सघंदो ऐं मीर मजबूर आहे, मदद कंदो त मीर वरी वहल में अची वेंदो ऐं बावल जे ख़िलाफ़ त हू फ़िलहालु विञणु नथो चाहे। छाजे करे बावल इन जे करे मसूनी खे माफ़ु कयो आहे, वरी बावल ठुप मारे न छॾे, इन शइ खां मीर लहराए थो पियो सिर्फ़ु पंहिंजी घरवारी राणी जे लाइ। ऐं सिजावल जेको आहे उहो बि पुलिस जे ज़रिए दरिया ख़ान वारनि जी मदद करे सघे थो। ऐं ओॾां बि जेको आहे दरिया ख़ान वारा वेंदा सिजावल खे चवंदा पुलिस जे ज़रिए छापा हणाए थो, इहो कमु बि तमामु जल्द थी वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में ज़बरदस्त सीन दोस्तो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं तव्हां इहो बि यादि करे छॾिजो मुंहिंजी ॻाल्हि त मां जेका बि अपडेट तव्हांखे ॾींदो आहियां त बहितरीनु ऐं सची ऐं सुठे नमूने सां। ईद अची रही आहे दोस्तो, ईद खां पोइ तव्हां ॾिसंदो त जॾहिं हीउ ड्रामो ईद खां हाणे त तव्हां ॾिठो त गुलण खे मूंसां चयो त मूंखे सिंधु जो अतो पतो ॻोल्हे ॾे। ऐं गुलण वरी नवाब खान सां मिलियो ऐं नवाब खान जी चालनि में अची वियो। ऐं नवाब खान जो ई माण्हू आहे गुलण, ऐं नवाब खान जीअं चयो हाणे गुलण उएं कयो। ऐं गुलण वञी वरी इहा ॻाल्हि बावल सां कंदो ऐं बावल चवंदो हा तूं हाणे बावल खे ईअं न चवंदो त मूंसां आहे, मूंखे चयो आहे दरिया ख़ान चयो आहे, दरिया ख़ान चयो आहे सिंधु ॻोल्हे ॾे। पोइ वरी उहो छा कंदो, बावल चवंदो हा तूं दरिया ख़ान खे फलाणी जॻह जो नालो ॿुधाए त हिते सिंधु आहे, अचे त पोइ मां इन खे ॾिसां थो। ऐं पोइ वरी गुलण इहा ई ॻाल्हि वञी कंदो ऐं मूंसां ऐं दरिया ख़ान खे, ऐं उहे हिते जेको आहे दोस्तो पोइ राति जे टाइम उते वेंदा उन जॻह ते, लेकिन उते बावल अॻे ई नवाब खान जा माण्हू बि थी सघे थो वक़्तु वठी अचे, इंतज़ार में हूंदा इहे अचनि त इन खे पूरो कयूं। ऐं बावल जे हथां नवाब खान दरिया ख़ान खे माराइणु चाहे थो पियो। ऐं थी सघे थो दोस्तो इहो तमामु जल्द जेको आहे किसो ख़तमु थी वञे, लेकिन मूंसां बि शातिर माण्हू सम्झी वेंदो त गुलण मथां का चालाकी कई हुजे या असांखे धोखो ॾियारे। पर हू मूंसां जे ज़रिए कामयाबु थी वेंदा दरिया ख़ान वारा, लेकिन सिंधु खे छॾाइण में बि कामयाबु ज़रूरु थी वेंदा। पोइ जीअं वरी दरिया ख़ान ऐं सिंधु जी शादी थी वेंदी। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो नवाब खान जेको चाल खेॾे रहियो आहे, लेकिन उहा कामयाबु न थींदी। नवाब खान चाहे थो जीअं दरिया ख़ान खे भावल पूरो करे छॾे, इहा ख़्वाहिश हुनजी बिल्कुलु पूरी न थींदी। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिजावल हाणे फाई ठाहे रहियो आहे पुलिस जे ज़रिए शेर अली जे लाइ। ऐं शेर अली खे ख़बर पई चुकी आहे त सिजावल कोन मुड़दो, उहो नवाब खान जे कुल्हे ते शेर अली कुॾी रहियो आहे। ऐं पुलिस जेको यानी SHO आयो आहे, इहो सिजावल खे बदिली करायो, लेकिन नवाब खान दावतूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। ऐं इहो दावतूं नवाब खान जूं खाईंदो बि सही, लेकिन कम सिजावल खान जा कंदो ऐं नवाब खान जा कम ओड़ा न कंदो जीअं अॻे कंदो हुयो नवाब खान जे चवण ते। अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हां ॾिसंदो त शादी कराइण जी कोशिशि कई वेंदी बख़्त ऐं जेको आहे सिंधु जी, लेकिन इहो कामयाबु न थींदो बख़्त ऐं सिंधु जेको आहे साॻी दरिया ख़ान खे मिलंदी। ऐं ॿी तरफ़ त मीर कंहिंजी बि मदद कोन करे सघंदो ऐं मीर मजबूर आहे, मदद कंदो त मीर वरी वहल में अची वेंदो ऐं बावल जे ख़िलाफ़ त हू फ़िलहालु विञणु नथो चाहे। छाजे करे बावल इन जे करे मसूनी खे माफ़ु कयो आहे, वरी बावल ठुप मारे न छॾे, इन शइ खां मीर लहराए थो पियो सिर्फ़ु पंहिंजी घरवारी राणी जे लाइ। ऐं सिजावल जेको आहे उहो बि पुलिस जे ज़रिए दरिया ख़ान वारनि जी मदद करे सघे थो।
ऐं ओॾां बि जेको आहे दरिया खान वारा वेंदा सजावल खे चवंदा पुलिस जे ज़रिए छापा हणाए थो। इहो कमु बि तमामु जल्द थी वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में ज़बरदस्त सीन दोस्तो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं तव्हां इहो बि यादि करे छॾिजो मुंहिंजी ॻाल्हि त मां जेका बि अपडेट तव्हांखे ॾींदो आहियां त बहितरीनु ऐं सची ऐं सुठे नमूने सां। ईद अची रही आहे दोस्तो। ईद खां पोइ तव्हां ॾिसंदो त जॾहिं हीअ ड्रामो ईद खां पोइ स्टार्ट थींदो यानी सूमर ते ई ईद आहे मुंहिंजे ख़्याल में। पोइ वरी उहो छा कंदो भावल चवंदो हा तूं दरिया खान खे फलाणी जॻह जो नालो ॿुधाए त हिते सिंधु आहे। अचे त पोइ मां इन खे ॾिसां थो। ऐं पोइ वरी ॻुलण इहा ई ॻाल्हि वञी कंदो ऐं मूंसां ऐं दरिया खान खे। ऐं उहे हिते जेको आहे दोस्तो पोइ राति जे टाइम उते वेंदा उन जॻह ते। लेकिन उते भावल अॻे ई नवाब खान जा माण्हू बि थी सघे थो वक़्तु वठी अचे इंतज़ार में हूंदा इहे अचनि त इन खे पूरो कयूं। ऐं भावल जे हथां नवाब खान दरिया खान खे माराइणु चाहे थो पियो। ऐं थी सघे थो दोस्तो इहो तमामु जल्द जेको आहे किसो ख़तमु थी वञे। लेकिन मूंसां बि शातिर माण्हू सम्झी वेंदो त ॻुलण मथां का चालाकी कई हुजे या असांखे धोखो ॾियारे। पर हू मूंसां जे ज़रिए कामयाबु थी वेंदा दरिया खान वारा। लेकिन सिंधु खे छॾाइण में बि कामयाबु ज़रूरु थी वेंदा। पोइ जीअं वरी दरिया खान ऐं सिंधु जी शादी थी वेंदी। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो नवाब खान जेको चाल खेॾे रहियो आहे लेकिन उहा कामयाबु न थींदी। नवाब खान चाहे थो जीअं दरिया खान खे भावल पूरो करे छॾे। इहा ख़्वाहिश हुनजी बिल्कुलु पूरी न थींदी। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिजावल हाणे फाई ठाहे रहियो आहे पुलिस जे ज़रिए शेर अली जे लाइ। ऐं शेर अली खे ख़बर पइजी चुकी आहे त सिजावल कोन मुड़दो। उहो नवाब खान जे कुल्हे ते शेर अली कुॾी रहियो आहे। ऐं पुलिस जेको यानी SHO आयो आहे इहो सिजावल इन खे बदिली करायो। लेकिन नवाब खान दावतूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। ऐं इहो दावतूं नवाब खान जूं खाईंदो बि सही लेकिन कमु सिजावल खान जा कंदो। ऐं नवाब खान जा कमु ओड़ा न कंदो जीअं अॻे कंदो हुयो नवाब खान जे चवण ते। अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हां ॾिसंदो त शादी कराइण जी कोशिशि कई वेंदी बख़्त ऐं जेको आहे सिंधु जी। लेकिन इहो कामयाबु न थींदो बख़्त। ऐं सिंधु जेको आहे साॻी दरिया खान खे मिलंदी। ऐं ॿी तरफ़ त मीर कंहिंजी बि मदद कोन करे सघंदो। ऐं मीर मजबूर आहे ऐं मदद कंदो त मीर वरी वहल में अची वेंदो। ऐं भावल जे ख़िलाफ़ु त हू फ़िलहालु विञणु नथो चाहे। छाजे करे भावल इन जे करे मसूनी खे माफ़ु कयो आहे। वरी भावल ठुप मारे न छॾे इन शइ खां मीर लहराए थो पियो सिर्फ़ु पंहिंजी घरवारी राणी जे लाइ। ऐं सिजावल जेको आहे उहो बि पुलिस जे ज़रिए दरिया खान वारनि जी मदद करे सघे थो। ऐं ओॾां बि जेको आहे दरिया खान वारा थींदो आहे सूमर ते ई ड्रामो थी सघे थो उन राति ॾींहुं न ॾियनि फिल्म ॾियनि मथां का फिल्मूं बि रिकॉर्ड थी चुकियूं आहिनि ईद जूं। ऐं जेका अगरि फिल्म ॾिनऊं त पोइ थी सघे थो जेको हिन सूमर ते अचण वारे सूमर ते मथां हीउ ड्रामो न हली सघे। छो 3 ॼाणा ईद हूंदी आहे ईद उल अज़हा 3 ॼाणा हूंदी आहे। अहिड़े हिसाब सां पोइना बि करे सघनि था पिया। ऐं दोस्तो हर अपडेट बर वक़्तु तव्हांखे असां ॾींदा आहियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल ते। दोस्तो फिल्मूं बि उन्हनि जूं अपडेटूं बि असां तव्हां शेयर कंदासीं। जे फिल्मां सुठियूं हूंदियूं त अपडेट तव्हांखे इन चैनल ते ॾींदासीं। जे सुठियूं फिल्मां न हूंदियूं त उनजी अपडेट न ॾींदासीं। सुठी शइ जी अपडेट ॾींदा आहियूं त जीअं उहा दोस्तनि ताईं पुॼे। बाक़ी हल्की फुल्की शइ जी अपडेट असां न ॾींदा आहियूं। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां असीं ताईं ॾिठो आहे चैनल खे त महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो। ऐं जेको आहे बेल आइकन खे बि ऑल ते करे छॾियो जीअं हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तनि सां बि लिंक शेयर ज़रूरु कंदा कयो।